भंडार बेटन ते कब्जे खिलाफ जसकम जो सनान कुरैशी जी अगवाणी में बबड़े बाईपास ते धरणो। सिंध ऐं पंजाब विच में ट्रैफिक मुअत्तल। अगवाणनि जो चवणु आहे त हुक्मरान सिंध जी मिल्कियतुनि ते कब्ज़नि खां पासो कनि। बेटन ते वफ़ाक़ जी वालार कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। उहे कंहिं ॿिए नस्ल मां जंहिंजे मन में कुझु ज़बां ते कुझु। महिरबानी। धरतीअ जी कयम ॻाल्हि तोखे मिर्च छो लॻा। मुंहिंजी सिंध सोनी जंहिंजो मटको जग समूरो न खुलहे पर भीतर जो आई तुझसे तुझी जी जन्मा मलाई सिंध के हरे तेरी जोया हरे हो जैसा केड़ी भी पार्टी से ताल्लुक रखे तो केड़े भी फिरके से ताल्लुक रखे तो सिंध जो मसलो है। सिंध जे मसले थे सभिनी खे गॾु थियणो पवंदो। ॿीहर बि असां तव्हां में इहे उमेदूं आहिनि। ॾिघी आहे मंज़िल ॾुखी आहे चाढ़ी भॼी विया विच ते कई भाड़ी असां सां दो